दोस्तों पेशेंट आए थे इनकी जो सो सेहत के हवाले से इनके तकलीफ़ है ढाढी। उसूली तौर पर जो सो जेके भी दादू के अंदर रिलीफ कैंपूं आहिनि उते जो सो मेडिकल जी फैसिलिटी आहे 24 कलाक हुअणु खपे। सिर्फ़ ॾींहं टाइम ते मुख़्तलिफ़ NGOs मुख़्तलिफ़ माण्हू जेके हिते अचनि था ऐं हिते कैंपूं हणनि था, सिर्फ़ उहे आर्ज़ी आहिनि। उन खां पोइ ख़ुदा न ख़ास्ता अगरि किथे बि का एमरजेंसी थिए थी त सूरत हाल इंतिहाई गंभीर थी वञे। ही पेशेंट आहे ऐं इंतिज़ामिया खे बि बाख़बर कयो आहे, पर ख़बर न आहे छा पोजीशन आहे। यकीनन एम्बुलेंस जे लाइ मूं हींअर कॉल कई आहे त एम्बुलेंस अगरि अची वञे ऐं हीअ पेशेंट शिफ्ट थी वञे त वधीक बहितर थींदो। ऐं गुज़ारिश आहे सिंध हुकूमत के, डिप्टी कमिश्नर दादू के, DHO दादू के त महिरबानी कयो जेके बि रिलीफ कैंपूं आहिनि उन्हनि ते अवां जेको आहे सो मेडिकल कैंप अवां जो मेडिकल जे हवाले सां को नुमाइंदो उते मौजूदु हुजे त कंहिं बि एमरजेंसी सूरत में कम से कम ही त तमामु क्रिटिकल पोजीशन आहे हिते पेशेंट जी। फिट्स जे हवाले सां शयूं, ऐं डॉक्टर न आहियां पर फिट्स जे हवाले सां मूंखे कुझु महसूसु थिए पियो त अहिड़े कंडीशन में यकीनन जेको आहे सो डॉक्टर मौजूदु हुअणु खपे, लेडी डॉक्टर मौजूदु हुअणु खपे। हिते अहिड़ी का बि सहूलियत जेको आहे सो न आहे। ॾींहं टाइम ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अचनि थियूं ऐं पोइ हली थियूं वञनि उहे जेके मेडिकल रिलीफ कैंप अचनि थियूं, पर मुस्तक़िल हिते हुअणु खपे। यकीनन हे सॼी फैमिली हिन जी हिते परेशान आहे ऐं दुख जो बि हिकिड़ो अहसासु थिए थो। पाकिस्तान ज़िंदाबाद।